ख़बर नथी पए त उहे केरु हुया। त पोइ खणी 10 ॾींहं लॻा न, पोइ 10 ॾींहं बि लॻाए न ॿिन्ही ॼणनि खे भाकुर पाए पोइ रवानो मुराद ऐं ॿिए तरफ़ मंसूर या दुश्मन को थोड़ो ख्याल करे घुमंदो कर। कंहिंजा बचियल हुया। असां तव्हां दुआ कयो त बसि हिकु चकर इहे ॿई दुरियूं मुंहिंजे साम्हूं अची ॻाल्हियुनि लाइ वेहनि। मुंहिंजे मथां को बि हमलो नथो करे सघे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारी एपिसोड में मंसूर खान छा इहो ठाह करण में कामयाब थी वेंदो या वरी रहज़न ऐं ककर वारनि जो शिकार बणिजी वेंदो। अचण वारी एपिसोड जेका हाणे ईंदी इन में शाहनवाज़ खान छा मंसूर खान ते बि हमलो कराईंदो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मंसूर खान पंहिंजी माउ सां सलाह कंदो, चवंदो हिकु चकर रहज़न ककर वारा मुंहिंजे मतिलबु मुंहिंजी ॻाल्हि मञी आहे न, भली 10 ॾींहं बि लॻी आहे त वञी हिनखे ठाह कराए भाकुर पराए तां पोइ मोकिलींदुसि। होॾो वरी रहज़न ककर वारनि जी निंड हराम करे छॾींदा आहिनि हाशिम वारा, जारो करो फायरिंग कंदा आहिनि हेॾां होॾां। पोइ हू इहो सोचींदा आहिनि रहज़न ककर वारा त इहा फायरिंग अलाए केरु थो करे, लेकिन हिते रहज़न चवंदो न इहा फायरिंग मंसूर खान थो कराए या मुराद थो करे, असांखे प्रेशर ॾियण लाइ फ़ैसिले लाइ इहे ईअं ई हूंदो। ऐं होॾां वरी सोढल खे वञी पाण मिलंदो आहे सोढल जो सौट, उनखे सम्झाईंदो आहे मुराद, चवंदो आहे तूं नाराज़ घुमी तो नाराज़गी आहे छा मसइलो। चवंदो सोटी नाराज़गी न आहे, इहो कुझु जेको आहे मयारू आहिनि उन जे करे मुंहिंजो रुख ईअं आहे। तव्हां मूंखे जेको आहे न नथा सहो, मतिलबु मूंखे पंहिंजी सलाह में नथा विहायो, त इन जे करे मुंहिंजी दिलि बि तव्हां खां खटी थी वई आहे। मुराद सम्झाईंदो लेकिन सोढल कुझु बि कोन सम्झंदो। हुन रहज़न इहो सोचींदो हाणे विढ़णो आहे, बसि विढ़णो आहे, ठाह कोन कंदासीं, असांखे हीअ जेका वार्निंग ॾियनि था वार्निंग त पोइ ॾिठो वेंदो। ऐं मंसूर खान खे जीअं ख़बर पवंदी इहो कमु थियो आहे फायरिंग वारो, हू उन टाइम ई रहज़न वारनि सां मिलण जी कोशिशि कंदो, इन खे सम्झाइण जी कोशिशि कंदो, चवंदो इहो मूं न जाफ़र कमु कयो आहे।